जी सॼो हाल अहवाल ॾे त ईदी सेंटर में छा थियो। हींअर तूं हिते आयो आहीं, हींअर तुंहिंजो गेटअप बि सॼो चेंज लॻो पियो आहे। साईं जॾहिं तव्हां पाण मूंखे ॾिठो, तव्हां पाण बि कोटड़ी थाणे ते हुयव, सिपाहियुनि फौरन 52 मां वठी गाॾीअ में वेहारियो। असां इज़त वारा माण्हू, शरीफ़ माण्हू, वेहण में देरी न कईसीं, फौरन वेठासीं। जेॾी महिल ॼामशरे मां बि माण्हू खयनि, कोटड़ी में अंदरि पहुतासीं, सभिनि खे गाटे मां वठी कंध हेठि कराए उन्हनि जी टिकण कराई वई, त बि मां ख़ामोश हुयुमि। ठीकु आहे, हुननि पंहिंजी कानूनी कार्रवाई कई। जेल में अंदरि बंदि करे माउ भेण ते गारियूं ॾेई बेइज़तियूं करे सॼी राति वरी असांखे गाॾीअ गारियूं ॾिनऊं थाणे में? हा, सभिनि खे। त उते पहुचण सां ई असांखे नंगो कयो वियो। जेके सोच सभु टोटल माण्हू सलवारूं लाहिनि पिया, ऐं जंहिं महिल अंदरि कमरे में पिया वञनि, हिकिड़ी अमर जी तस्वीर लॻल हुई, ॿियो बुज़ुर्ग बाबो हो, उनजी तस्वीर लॻल हुई, पर उन्हनि तस्वीरुनि जे साम्हूं सभिनि माण्हुनि खे कतार में नंगो पिया विहारनि। पोइ छा थियो? नंगे वेहण खां पोइ लेन कनि पिया कतारुनि जी, बाबा कपिड़ा पायो, वरी उहे ई माण्हू पंहिंजा कपिड़ा पाए ऐं दवा जे लाइ जंहिं महिल वञनि पिया, सभु माण्हू दवा वठी पिया खाइनि, गोरियूं पिया खाराइनि डायरेक्ट। त मां चयोमानि बाबा मां नशे ई न आहियां, मवाली न आहियां, तव्हां मूंखे अगरि इहे गोरियूं खाराईंदो त जेके गोरियूं खाइनि था उहे बेहोश थी सुम्ही था पवनि, वरी उथनि था त उथी नथा सघनि। पोइ हुननि खे माण्हू डंडा हणी, लठियूं हणी, ज़ोरियां उथारे ऐं हुननि खे ज़ोरियां मानियूं था खाराइनि, ऐं पोइ अधु राति खां पोइ उल्टनि जा ददका आहिनि। जेके माण्हू हुया उन्हनि खे झाड़ू पोचो पिया ॾियाराइनि, जेके हा सभिनि खां झाड़ू पोचो पिया ॾियाराइनि, लेटरिन पिया सफ़ा कराइनि, थांव पिया धोराइनि, ऐं हुननि खां अंदरि कमु पियो वठी वञे, ऐं जेको न पियो करे उनखे मोचड़े जो रीपट आहे। हा, फुल दादागिरी आहे। ऐं मां हर ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहियां, छो मां अलाह खे मञण वारो आहियां। छा सां कुटींदा? उन्हनि वटि डंडा आहिनि, लठियूं आहिनि अंदरि। अगरि जे अंदरि के बयान में ॿुधायो न त भई असांखे डंडा था हणनि या मारनि था, उहे जेॾी महिल वञनि था न हलिया वापसि में, पोइ भली कहिड़े बि शहर जो हुजे, पोइ पाण में गॾिजी अची था उनखे वठनि। तूं घणा ॾींहं अंदरि रहे? साईं जेॾे मूंखे कोटड़ीअ मां खणी विया, गंजो कयनि, उते उघाड़ो कयनि, पोइ उते अंदरि मूंखे रखियुनि, अंदरि बंदि रखंदा, बंदि रखंदा। पोइ उते ई उते माण्हुनि खे अॻिते वेहारींदा, पोइ हिते वेहारींदा, अॻिते वेहारींदा। सुम्हण लाइ फुटपाल आहे, उते टाइल लॻल आहे, टाइल लॻल आहे, उन टाइल ते माण्हू सुम्हंदा। हंधि बिस्तरो का शइ न आहे, हंधि बिस्तरो का शइ न आहे, सिर्फ़ु मानी ईंदी आहे, जेको अवाम खे मानी खाराईंदा आहिनि। मौलवी साहिब जेॾी महिल ईंदो हो, सभु अवाम आज़ाद छणे करे तारियूं वॼाईंदा, वेलकम कंदा। ऐं मौलवी साहब तकड़ पकड़ में ईंदो, ग्रेन ऑपरेशन, खाओ पियो, जान बनाओ, और उसके बाद में 5 वक्त नमाज पढ़ो। उसके बाद जब वो चला जाता था, जो लेटरिन सफा करने वाले, झाड़ू पोछे वाले या काम करने वाले, क्या वो तनख्वाह पे रखे हुए? वो जो अवाम अंदर बंद था ना, वही